जामशोरो में 7 डेवलपमेंट अथॉरिटी जे ऑफिस ते एंटी करप्शन टीम जो छापो। ऑफिस अमले पारां रिकॉर्ड ॾियण खां इनकार। एंटी करप्शन टीम ऑफिस मां समूरा मुलाज़िम ॿाहिरि कढी ऑफिस खे सील करे छॾियो। जामशोरो में एंटी करप्शन टीम मलीर जे सर्किल ऑफिसर असदुल्ला शेख, जुडिशल मैजिस्ट्रेट वनायाज़ कुरैशी जे अॻुवाणी में 7 डेवलपमेंट अथॉरिटी जे ऑफिस ते छापो हणी ऑफिस में मौजूद ऑफिसरनि खां रिकॉर्ड तलब कयो। जॾहिं 7 डेवलपमेंट अथॉरिटी जे ऑफिसरनि रिकॉर्ड ॾियण खां इनकार करे छॾियो, जंहिंखां पोइ एंटी करप्शन जी टीम ऑफिस मां समूरा मुलाज़िम ॿाहिरि कढी ऑफिस खे सील करे छॾियो। इन मौक़े ते एंटी करप्शन टीम जे सर्किल ऑफिसर असदुल्ला शेख काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम खे ॿुधायो त थाणो बुला खान जे सरकारी ज़मीनुनि ते गैर क़ानूनी अदावतुनि समेत पाम ड्रीम सिटी 7 हिल बाबति शिकायतूं मिलण बाद एंटी करप्शन टीम एसडीए जे ऑफिस ते पहुची ऑफिसरनि खां घुर्बर रिकॉर्ड तलब कयो, पर ऑफिसरनि रिकॉर्ड ॾियण खां इनकार करे छॾियो, जंहिंखां पोइ हुननि मजबूरन ऑफिस खे सील कयो आहे। हुन चयो त जेसीं ताईं खेनि घुर्बर रिकॉर्ड फराहम नथो कयो वञे, ओसीं ताईं ऑफिस सील रहंदी। ॿिए पासे 7 डेवलपमेंट अथॉरिटी जे सेक्रेटरी सरदार शाह राब्तो करण ते काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम खे ॿुधायो त एंटी करप्शन टीम खां हुन ऑफिस जो असली रिकॉर्ड तलब कयो आहे, जेको हू इजाज़तनामो ॾेखारण खां सवाइ नथा ॾेई सघनि। हुन चयो त एंटी करप्शन टीम खां परमिशन लेटर जी घुर कई वई, पर हुननि इजाज़तनामो ॾेखारण खां इनकार कयो, उन लाइ खेनि रिकॉर्ड नाहे ॾिनो वियो। हुन चयो त एंटी करप्शन टीम बिना जवाज़ ऑफिस खे सील कयो आहे। अज़ीम बारेजो, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, जामशोरो।